सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में लॉकडाउन 33 ॾींहं बि जारी रहियो, जॾहिं त 3 कलाकनि ताईं लॉकडाउन सख़्तु कयो वियो। चेलार में लॉकडाउन 33 ॾींहं जारी रहियो, जॾहिं त मंझंदि 12 वॻे खां 3 वॻे ताईं शहर मुकमिल बंदि रखियो वियो। हुकूमती हुक्मनि ते अमल कंदे जुमे निमाज़ घरनि में अदा कई वई। मीरपुर ख़ास में बि अॼु 12 खां 3 वॻे ताईं लॉकडाउन में सख़्ती कई वई। शहर में दाख़िल थींदड़ रस्ता जरवारी शाख, हैदराबाद रोड ऐं इकबाल पंप खे सील कयो वियो, जॾहिं त मीरवा पुलिस बेलाड़ो शाख ते नाकाबंदी करे रोड बंदि रखियो, जंहिं करे रोड ते ॿिन्ही पासनि खां गाॾियुनि जूं कतारूं लॻी वयूं। सूबे दरे में बि कोरोना वायरस खे नज़र में रखंदे शुरू कयल लॉकडाउन 33 ॾींहं बि जारी रहियो। सूबो दरो पुलिस जो चवणु आहे त आला ऑफिसरनि जे हुकुम ते समूरे शहर में सख़्तु लॉकडाउन कयो आहे। मेड़ में बि 33 ॾींहं लॉकडाउन वधीक सख़्तु कयो वियो, जॾहिं त शहर जा समूरा शॉपिंग सेंटर, कारोबारी मर्कज़ तोड़े बाज़ारूं मुकमिल बंदि रहियूं। होॾां असिस्टेंट कमिश्नर मेहर गुलाम शबीर रिंद ऐं SHO अमानला चनो पारां शहर जे रस्तनि ऐं घिटियुनि में रुकावटूं रखी रस्ता ऐं घिटियूं सील कयूं वयूं। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।